सऊदी अरब के वली अहद मोहम्मद बिन सलमान अरब इस्लामी मुल्कनि जे गॾियल सरबराह इजलास में गज़ा ऐं लिबनान में जंग बंदीअ जो मुतालबो कयो आहे। क़तर जे नशरियाती इदारे अल जज़ीरा मूजिबि फ़लस्तीन ते क़ाबिज़ इसराइल जी गज़ा ऐं लिबनान ते मढ़ियल जंग जे हवाले सां सूमर ॾियारे रियाज़ में मुनक़िद कयल अरब इस्लामी मुल्कनि जे गॾियल सरबराह इजलास जी इब्तिदाई तक़रीब खे ख़िताब कंदे मोहम्मद बिन सलमान गज़ा ऐं लिबनान में जंग बंदीअ जी घुर कई। फ्रांसीसी ख़ाबरू इदारे AFP मूजिबि सऊदी अरब जे वली अहद चयो त आलमी बिरादरी फ़लस्तीन ऐं लिबनान में असांजे मुसलमान भाइरनि जे ख़िलाफ़ इसराइली जारियत फौरी तौर ते बंदि कराए। हुन गज़ा में इसराइली ॾोहनि खे नस्लकशी करार ॾींदे उन अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कई। सऊदी अरब जे वली अहद चयो त मासूम शहरनि ख़िलाफ़ इसराइल जा जारी ॾोह ऐं असांजे मुक़दस मक़ाम मस्जिद अक़सा जे लगातार बेहुरमती फ़लस्तीनी अवाम जे हक़नि जी बहाली जी कोशिश खे तबाह करे रही आहे। मोहम्मद बिन सलमान गॾियल क़ौमुनि जे फ़लस्तीनी मुहाजिरनि जे इदारे खे गज़ा ऐं ओलह किनारे में इमदाद जी फ़राहमीअ खां रोकण वारे इसराइली क़दम जी मज़म्मत कंदे चयो त असां फ़लस्तीनी सरज़मीन ऐं लिबनान में इसराइली जारियत फौरी तौर बंदि करण जो मुतालबो करियूं था।